अवाम जी नज़रुनि खां ओझल लंघ ढंढ। लंघ ढंढ ज़िले कंबर शहदाद कोट में कंबर शहर खां 12 किलोमीटर ॾखण में ऐं लाड़काने खां कराची वेंदड़ हाईवे ते पखे शहर जे लॻ वाक़ियो आहे। 98 एकड़नि ते पखिड़ियल हीअ नंढड़ी ढंढ सिंध जे अहम आबी ज़मीननि मां हिकु आहे। हीअ ढंढ अॻूणे वज़ीर आज़म जनाब ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब सिंध वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन ऑर्डिनेंस 1972 जे सेक्शन 14 तहत वाइल्ड लाइफ सेंचुरी यानी झंगली जीवत जी महफूज़ पनाहगाह तौर सिंध हुकूमत जे नोटिफिकेशन तहत 1977 में ऐलान कराई हुई। हिन वक़्तु हीअ ढंढ सिंध वाइल्ड लाइफ हुकूमत सिंध जी मिल्कियत आहे। लंघ ढंढ ज़िले में मौजूदु 3 ढंढुनि मां हिकु आहे। बाक़ी 2 जंहिंमें हमल ढंढ ऐं ड्रिघ ढंढ शामिल आहिनि। हिन जी मुखिया ख़ुसूसियत साइबेरिया खां हिंदुस्तान तरफ़ लॾ पलाण करे वेंदड़ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जे परदेसी आबी पखियुनि लाइ हीअ ढंढ हिकु मंज़िल आहे, जेकी हर सियारे में साइबेरिया खां हिते अचनि था। हीउ इलाइक़ो उन्हनि पखियुनि लाइ हिकु स्टाप जी हैसियत रखे थो, जिन जो वॾो तादादु फेबरवरी जे आख़िर ताईं हिते रहे थो ऐं बाद में बदीन ऐं ॿियनि इलाइक़नि मां लॾ पलाण करे हलिया वञनि था। कॾहिं कॾहिं लॾ पलाण कंदड़ पखी एतिरे तादाद में हिन ढंढ ते अची वेंदा आहिनि जो ढंढ जो मथाछिरो बि नज़र न ईंदो आहे। हिन ढंढ ते सिंध हुकूमत पारां ही नंढो गेस्ट हाउस पिणु ठाहियो वियो आहे। माज़ीअ में अॻूणो सदर अयूब ख़ान ऐं अॻूणो वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टे समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि, सऊदी अरब जे बादशाहनि खां अलावा फ़लस्तीन जे यासिर अरफ़ात समेत क़ौमी शख़्सियतूं, क़बाइली सरदार ऐं नवाब बि पखियुनि जे शिकार लाइ हिन ढंढ ते ईंदा हुआ। जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो वज़ीर आज़म हो त हू अक्सर हिन ढंढ जो दौरो कंदो हो ऐं कुझु वक़्तु हिन पुरअमन माहौल में वक़्तु गुज़ारींदो हो। गेस्ट हाउस जेको घणो करे ख़ाली हूंदो आहे, उन में कुझु रहाइशी कमरा ऐं हिकु विचोले अंदाज़ जो हाल आहे, जंहिंमें बैनुल अक़वामी, क़ौमी ऐं मक़ामी मुअज़्ज़िज़ीन जूं तस्वीरूं दीवारुनि ते लॻल आहिनि। कंहिं ज़माने में हिकु मिसाली सियाहती मक़ाम लंघ ढंढ हुकूमत जी लापरवाही ऐं बेध्यानीअ सबबि बुरी हालत में आहे। हिन जी बुरी हालत जे बावजूदु लॾ पलाण कंदड़ पखियुनि लाइ पनाह जी हैसियत में लंघ ढंढ जी अहमियत खे घटि नथो करे सघिजे। ही उन्हनि पखियुनि लाइ हिकु हक़ीक़ी लिकियल जन्नत आहे। हिन वक़्तु अक्सर माण्हू हिन ख़ूबसूरत कुदरती ख़ज़ाने खां अणॼाण आहिनि। मेन रोड खां ढंढ तरफ़ वेंदड़ रोड ते को साइन बोर्ड नाहे जंहिं मां ढंढ जी ॼाण मिले। जेकॾहिं सिंध हुकूमत ऐं सयाहत खातो इन जी बहालीअ लाइ संजीदा क़दम खणनि त ही ढंढ हिकु ख़ूबसूरत सियाहती मक़ाम बणिजी सघे थो, जंहिंसां न रुॻो माण्हुनि खे तफ़रीह मयसरु थींदी, पर मक़ामी माण्हुनि लाइ पिणु रोज़गार जा ज़रिया वधंदा।